PDM वारी ख़बर थी जो अञा बाज़ाब्ता को ऐलान न थियो आहे त PDM छा थी चाहे, हीअ सभु ख़बरूं ज़रियनि वटां हलनि थियूं। पर अगरि ज़रियनि वटां ख़बर इहा हले पई त PDM 2022 में चूंडूं कराइण जो, यानी क़ब्ल वक़्त, ही मिड टर्म त न चइबी, पर हाणे 4 सालनि में यानी चूंडूं कराए वठिजनि 5 साल बदिरां, त इहा ही त मुतालबो आहे PDM जो। मुतालबो जॾहिं केरु कंहिंसां करे थो त ठीकु आहे, उहो करे थो, मञणु न मञणु ॿी धुर जो हक़ु आहे। ऐं अगरि आऊं मुतालबो कयां थो त पोइ मूंखे उहो मुतालबो मञाइण जी बि सघ आहे या न आहे, इहो ॾिसणो हुजे थो। सो PDM ऐं PDM में ख़ासि तौर ते नवाज़ लीग ऐं मौलाना फज़ल रहमान साहब त PDM ठहणु शर्त इहे चवणु शुरू कयो त आम चूंडूं करायो, आम चूंडूं करायो, आम चूंडूं करायो। मिट बि आम चूंडूं सां मतिलबु फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾे इमरान ख़ान ऐं आम चूंडूं करायूं वञनि। पीपल्स पार्टी जो इहो मौक़िफ़ हो त न सही, इमरान ख़ान हलियो वञे, असेंबली जे अंदरि ई नॉन PTI गवर्नमेंट अची वञे, लेकिन सो इन नयो मुतालबो कहिड़ो आहे। मुर्गो हाणे त चवनि पिया त 2022, हाणे 2022 त हाणे नवंबर 2021 आहे त नवंबर 2022 बि 2022 हूंदो। सो लेकिन छा लॉन्ग मार्च वारी ॻाल्हि PDM जी क़यादत करण जो इरादो रखे थी या नथी रखे। ऐं इस्तीफ़ा ज़ाहिर आहे त इस्तीफ़ा अगरि लॉन्ग मार्च कामयाबु थियो ऐं धरनो लॻी वियो इस्लामाबाद में त पोइ इस्तीफ़ा जेको आहे उहो आख़िरी कोको साबित थींदो। लेकिन इहो अञा क़ब्ल वक़्तु आहे, ॾिसूं त PDM हुनखे ऑफिशियली अगरि अनाउंस करे थी लॉन्ग मार्च जो। लेकिन मूं तव्हांखे हाणे ॿिया भले दोस्त चवंदा हुजनि, मूंखे ख़बर न आहे छा चवनि पिया मंज़ूर साहिब या ॿिया, आउं बि तव्हांखे गुज़िरियल हफ़्ते ॾेढ खां चवां थो त 2-3 महीना अञा बि, इवन जॾहिं हुननि पार्लियामेंट मां बिल बि पास कराए वरितो हो, गवर्नमेंट ही जेके टेटी बिल पास कराए वरिता, तॾहिं मूं ज़ाहिरी तरह हुकूमत मज़बूत नज़र आई। लेकिन मुंहिंजो अञा बि ख़्यालु आहे त अञा 2-3 महीना शयूं अपसेट्स क्रिएट थी सघनि था। ऐं छाकाणि त नया माण्हू नयनि जॻहियुनि ते ईंदा ऐं शयूं बि मटिजनि पियूं, फाइनेंशियली बि तमामु प्रेशर अचे पियो। कल्ह IMF जो प्रेशर, हाणे गैस बि वधे पई, सभु शयूं वधनि पियूं, अञा सऊदी अरब जा पैसा बि शायदि न आया आहिनि। सो हिकिड़ो कॉन्स्टेंट प्रेशर आहे। उहो सिर्फ़ु इमरान ख़ान साहिब जी डेली अची क़ौम सां ख़िताब करण सां मसइला हल कोन थी वेंदा। ऐं ज़ाहिर आहे इहो प्रेशर जीअं जीअं गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु, इहा ॻाल्हि आउं काफ़ी अरसे खां कयां थो, त जीअं जीअं गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु माण्हुनि में कावड़ वधे थी, ऐं ख़ासि तौर ते सेंट्रल पंजाब में, छाकाणि त महांगाई त सेंट्रल पंजाब हुजे या सिंध हुजे या सराइकी सूबो हुजे या KP या बलूचिस्तान, महांगाई त सॼे मुल्क में आहे। त जीअं जीअं महांगाई जे करे ख़ासि तरह कावड़ उरूज ते वञे पई माण्हुनि जी, त पोइ लामोहाला ही जेको अपोज़िशन जो ख़ासि तौर ते नवाज़ लीग जो नैरेटिव आहे त ऐं सॼी अपोज़िशन जो आहे त आणींदड़नि जो बि ज़िक्र थिए थो, मतलब मुबैना तौर ते जिन्हनि आंदो हिन सरकार खे उनजो ज़िक्र बि अचे थो। सो उहो प्रेशर माउंट थींदो ऐं पसंदि नापसंदि खे पासीरो रखिणो पइजी वेंदो, छाकाणि त पब्लिक ओपिनियन बेतहाशा हिन महिल हुकूमत जे ख़िलाफ़ु वञे पियो। सो हिन जो को न को हिकिड़ो पाण खे को रिज़ल्ट थी सघे थो त को अपसेट क्रिएट थी वञे 2-3 महीननि में। हाणे PDM अगरि अनाउंस करे थी लॉन्ग मार्च त पोइ यकीनन हिन दफ़े हुननि खे हिकिड़ो मतिलबु शायदि अॻु वारी सूरत हाल खां थोरो माण्हुनि पारां सवाई मोट मिली वञे।